छोला खपायूं असीं छोला खपायूं एमे जा शागिर्द असीं छोला खपायूं। छोला खपायूं असीं छोला खपायूं एमे जा शागिर्द असीं छोला खपायूं। पास असीं हाणे हेमे में आहियूं, नौकरी न थी रुगो छोला खपायूं। एमे जी डिग्री हथ में भी आहे, टैलेंट असांजे नस नस में आहे, नस नस में आहे। असांजो मुल न कंहिं बि आजातो, छोला खपायूं असीं छोला खपायूं एमे जा शागिर्द असीं छोला खपायूं। छोला खपायूं असां छोला खपायूं। असीं रोटनि ते बुखिया बि आहियूं, पर असांजो कंहिंखे अहसासु न आहे। डिग्रियूं असां वटि वॾियूं वॾियूं आहिनि, नौकरियूं पैसनि सिवा न बि मिलंदियूं आहिनि। छोला खपायूं असीं छोला खपायूं एमे जा शागिर्द असीं छोला खपायूं।